أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن أحسن قولا ممن دعا إلى الله وعمل صالحا وقال إنني من المسلمين ولا تستوي الحسنة ولا السيئة ادفع بالتي هي أحسن فإذا الذي بينك وبينه عداوة كأنه ولي حميم وما يلقاها إلا الذين صبروا وما يلقاها إلا ذو حظ عظيم وإما ينزغنك من الشيطان نزغ فاستعذ بالله إنه هو السميع العليم ऐं उन खां वधीक कंहिंजी ॻाल्हि सुहिणी थी सघे थी जेको अल्लाह ताला जी तरफ़ दावत ॾे ऐं नेक अमल करे ऐं चवे त आऊं मुसलमाननि जी जमात में शामिल आहियां ऐं बुराई नेकी ऐं बुराई बराबरि नथी थिए अवां बुराईअ खे उन तरीक़े सां हटायो दूर करियो जेको सभिनी खां वधीक ख़ूबसूरत आहे पोइ नतीजो इहो थींदो जो उहो माण्हू जो तव्हांजे ऐं उन जे विच में दुश्मनी हुई हिकदमि ईअं थी वेंदो ॼण त उहो घाटो दोस्त आहे ऐं इहो अता नथो थिए इहा ॻाल्हि अता नथी थिए मगर उन्हनि माण्हुनि खे जेके सब्र करण वारा आहिनि ऐं इहा ॻाल्हि अता नथी थिए इन जी तौफ़ीक़ नथी मिले मगर उन्हनि खे जिन जो वॾो हिस्सो आहे ऐं जेकॾहिं शैतान जे तरफ़ां तोखे वसवसो महसूसु थिए त पोइ अल्लाह पाक जी पनाह में अची वञ अल्लाह जी पनाह हासिल कर बेशक हू हर ॻाल्हि खे ॿुधण वारो ऐं हर ॻाल्हि खे ॼाणण वारो आहे हिन में बयानु हलियो पे इन الذين قالوا ربنا الله खां यानी जन्नतनि जो ज़िक्र हो जेके जन्नत वारा आहिनि उन्हनि जा आमाल ॿुधाया विया ईमान आमाल ऐं हाणे वरी उन्हनि जो ॿियो हिसो उहो इहो त ही सिर्फ़ु पंहिंजे अमल ते इक्तिफ़ा कोन था कनि बल्कि ॿियनि खे बि दावत ॾियनि था अल्लाह ताला फरमाए पियो त उन खां वधीक सुहिणी उन खां वधीक ख़ूबसूरत कंहिंजी ॻाल्हि थी सघे जेको अल्लाह पाक जे तरफ़ दावत ॾे सॾे इन अल्लाह पाक जे तरफ़ सॾण में हर तरह जो सॾणु दाख़िल आहे मसलन मुअज़्ज़िन अज़ान ॾे थो या अहिड़े तरीक़े सां यानी ज़बानी एतबार सां कंहिंखे सॾणु या किताब लिखणु या कंहिं बि तरीक़े सां ॿिए खे हक़ जी दावत ॾियणु ॿिए खे अल्लाह पाक जी यानी इताअत जी फर्मा बरदारी जी नेकी जी दावत ॾियणु सभु सूरतूं हिन में शामिल आहिनि अहिड़े तरीक़े सां उन खां पोइ उहो माण्हू ख़ुदि बि अमल करे थो छो त ॿिए खे चइजे त पाण बि कजे ऐं हू पंहिंजे पाण खे को वॾो कोन थो सम्झे हू चए थो आउं बि मुसलमाननि जी जमायत मां हिकिड़ो मुसलमान आहियां बाक़ी मुंहिंजी का वॾो को मुंहिंजो शान कोन्हे ऐं इन खां पोइ अल्लाह ताला बयानु फरमाए पियो त छो त नेकीअ जी दावत ॾियण वारो जेको आहे उनखे माण्हुनि खां मुखालिफ़त पेश ईंदी आहे माण्हू उन जा दुश्मन थी वेंदा आहिनि माण्हू उन जा उनजी मुखालिफ़त कंदा आहिनि त पोइ इहो सबक़ु आहे त तव्हां यानी बुराईअ खे नेकी जे ज़रिए सां मिटायो सुहिणे तरीक़े सां बुराई खे हटायो अल्लाह ताला फरमाए पियो त नेकी ऐं बुराई बराबरि कान थी थिए उन करे उन बुराईअ खे हटाइण जे लाइ बुराई खे मिटाइण जे लाइ उन ज़रिए खे इस्तेमालु करियो जेको सभिनी खां वधीक ख़ूबसूरत आहे यानी माफ़ करणु दरगुज़र करणु नरमी करणु पोइ जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि कंदव त पोइ छा थींदो जो नतीजो इन इहो थींदो जो जंहिंजे तव्हांजे ऐं जंहिंजे विच में दुश्मनी हुई ओ यकदम जेको आहे छा थी वेंदो ईअं थी वेंदो जहिड़ो को घाटो दोस्त हुजे
पर इहो उन्हनि माण्हुनि में थींदो जिन जी तबियत सलीम आहे, तबियत सलीमा रखनि था। बाक़ी जेके ख़बीस तबियत रखनि था उन्हनि सां त पाण एहसान करण सां अञा वधीक उहे उन्हनि जी शरारत वधे थी, पर इहे अहिड़े क़िस्म जा माण्हू थोरा था थियनि। इन करे आम तौर ते ही अल्लाह ताला फरमायो। ऐं इहा ॻाल्हि त बुराई जो बदिलो नेकीअ सां ॾे, हिकिड़ो माण्हू बुराई खे माफ़ करे छॾे, इहो थियो हसन। ऐं अहसन छा थियो? अहसन इहो थियो त इंसान वरी उन माण्हूअ सां भलाई करे, हिकिड़ो त उन खां बदिलो कोन वरितई, इहो थियो हसन। ऐं अहसन इहो थियो तमामु घणो ख़ूबसूरत इहो थियो त उन सां भलाई बि करे, उनखे दुआऊं ॾे। इन करे अचे थो त जेको तव्हांखे तकलीफ़ ॾे तव्हां उनखे माफ़ करे छॾियो, जेको तव्हां ते ज़ुल्म करे तव्हां उन खां बदिलो न वठो, जेको तव्हां सां जहालत सां पेश अचे तव्हां सां बुर्दबारी ऐं हिल्म सां पेश अचो। अल्लाह ताला फरमाए थो इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। इहा नसीब उन्हनि माण्हुनि खे थींदी जेके सब्र करण जा आदी आहिनि, जेको सब्र कंदा था रहनि। सब्र माना पंहिंजे पाण खे रोकणु। इंसान खे भड़काव त अचे थो इंसान जी तबियत में, पर इंसान उनखे रोकण जो आदी हुजे, पोइ अहिड़नि माण्हुनि खे इहा एॾी वॾी दौलत नसीब थींदी। ॿियो, इहा शइ मिले थी उन्हनि माण्हुनि खे जंहिंजो वॾो हिसो आहे, माना जिन जो वॾो अजुर लिखियल आहे अल्लाह पाक वटि, उन्हनि खे इहा सब्र जी तौफ़ीक़, उन्हनि खे जेको बर्दाश्त जी ऐं दरगुज़र करण जी तौफ़ीक़ मिले थी। अॻियां अल्लाह ताला फरमाए पियो त जेकॾहिं शैतान जे तरफ़ां को वसवसो अचे, यानी इहो त हो त इंसाननि जे तरफ़ां जेकॾहिं तव्हांखे का तकलीफ़ पहुचे, इंसान सुठे सलूक सां मुतासिर थी सघनि था, पर शैतान जेको थो मुतासिर कोन थो थी सघे। उन शैतान खां बचण जी हिकिड़ी सूरत आहे, उहा आहे अल्लाह पाक जी पनाह में इंसान अची वञे, अल्लाह पाक खां पनाह घुरे। उन जी सूरत बहितरीन छा आहे? आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़े, यानी गुस्से जो जज़्बो अचे, चिड़ अचे सफ़ा कावड़ में, त पोइ आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बार बार पढ़े, इंशाअल्लाह उहा चिड़ लही वेंदी। अल्लाह फरमाए थो त जेकॾहिं तोखे शैतान जी तरफ़ां को वसवसो पैदा थिए, यानी चिड़ वग़ैरह जो, त पोइ तूं अल्लाह जी पनाह वठ, माना आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़। छो त अल्लाह पाक केरु आहे? जेको हर ॻाल्हि खे ॿुधे पियो ऐं हर ॻाल्हि खे ॼाणे थो। पोइ तुंहिंजे इन जेको थो पनाह घुरण खे बि ॿुधे पियो त हीउ मुंहिंजो बंदो मूंखां पनाह घुरे पियो, ऐं सभु कुझु खे ॼाणे पियो त शैतान हुनखे कहिड़ियूं तकलीफ़ूं पहुचाइण जी कोशिशि करे पियो। अल्लाह ताला उन शैतान जे शर खां बचाईंदो। अल्लाह ताला पाण सभिनी खे सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना फ़इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। आमीन आमीन।